सिंध ऑनलाइन स्कूल क्लास छहों मज़मून साइंस बाब चौथों सबक सतों हयातियाती अंसरनि जो बाहमी तालुक इंटरेक्शन बिटवीन बायोटिक कंपोनेंट्स। ॾोहटनि ऐं ॾोहटनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। असां माहौल जे बारे में पंहिंजे ॼाणण जो ऐं सम्झण जो सिलसिलो जारी पिया था रखूं ऐं इन सिलसिले में हिन सबक में असां जानदारनि जो पंहिंजो पाण में तालुक ॾिसंदासीं त पाण में कीअं तालुक रखंदा आहिनि ऐं कहिड़े कहिड़े क़िस्म जा तालुक रखंदा आहिनि ऐं जानदार जो पाण में कहिड़ो रिश्तो आहे। असांखे ख़बर आहे त जानदार माहौल जो हिकिड़ो अहम हिसो आहिनि। उनजे करे अचो त हुनजो पाण में तालुक ॾिसण खां पहिरीं असां हिकिड़ो दफ़ो वरी यादि करे वठूं त असां जानदार जे बारे में कहिड़ियूं ॼाण रखूं था ऐं छा असां पढ़ी चुका आहियूं। असां ॾिठो त माहौल जा जानदार हिसा जेके आहिनि उन में आहिनि ॿूटा ऐं अलजी जेके पैदावारी अंसर आहिनि यानी प्रोड्यूसर्स आहिनि। उन खां पोइ जानवर आहिनि जेके सार्फिन आहिनि ऐं कंज़्यूमर्स आहिनि। ऐं टियों हिसो आहे तहलीली अंसर जंहिंमें आहिनि फंजाई यानी खुंबियूं, नंढा जानवर ऐं बैक्टीरिया जेके डिकम्पोज़र्स आहिनि। असां टे हिसा ॾिठा प्रोड्यूसर्स, कंज़्यूमर्स ऐं डिकम्पोज़र्स। असां खाधे जी ज़ंजीर जे मुतालिक़ पढ़ियो। असां ॾिठो त ॿूटा सिज मां रोशनी, ज़मीन मां पाणी, हवा मां कार्बन डाइऑक्साइड खणी फोटोसिंथेसिस या रोशनाई तरकीब जे अमल सां खुराक ठाहींदा आहिनि। उहा खुराक इब्तिदाई सारिफ़ खाईंदा आहिनि। उन्हनि इब्तिदाई सारिफ़नि खे सानवी सारिफ़ खाईंदा आहिनि जिन खे टियां चोथां ऐं पंजा सारिफ़ खाईंदा आहिनि। आख़िर में जॾहिं सारिफ़ ऐं ॿूटा मरी वेंदा आहिनि त उन्हनि खे डिकम्पोज़र्स तहलील करे छॾींदा आहिनि ऐं उहे तहलीली अंसर हूंदा आहिनि। तहलीली अंसर वरी सिंपल सब्सटेंसिस यानी सादियूं शयूं ठाहे उहे वरी सॉइल में या मिटीअ में ॾेई छॾींदियूं आहिनि। असां जानवरनि जे क़िस्मनि खे बि ॾिठो त असां ॾिठो त कुझु जानवर सिर्फ़ु गाह ऐं ॿूटा खाईंदा आहिनि। उहे गाह ऐं ॿूटे खोर हूंदा आहिनि, हर्बीवोर्स, ऐं उहे इब्तिदाई सारिफ़ हूंदा आहिनि। कुझु जानवर रुॻो गोश्त खाईंदा आहिनि, उहे कार्निवोर्स हूंदा आहिनि, उहे सानवी सारिफ़ हूंदा आहिनि। ऐं कुझु जानवर या जानदार सभु कुझु खाईंदा आहिनि जेके सभु खाऊंदा आहिनि, उहे ओमनीवोर्स हूंदा आहिनि। असां माहौल जे संजी तंज़ीमी तरतीब ॾिठी। असां ॾिठो त ऑर्गेनिज़म मां पॉपुलेशन थी ठहे, पॉपुलेशन मिली कम्यूनिटी थी ठहे ऐं कम्यूनिटीज़ मिली जॾहिं नॉन लिविंग कंपोनेंट्स यानी गैर जानदार हिसा माहौल जा मिलनि था त उहो इकोसिस्टम ठहे थो। असां इहो बि ॾिठो त जानदार खे बका लाइ हवा, पाणी, खुराक, गर्माइश ऐं बचाव खपे, जंहिंजे लाइ हू इनसार करे थो सिज जी रोशनीअ ते, हवा ते, पाणीअ ते, मिटीअ ते ऐं ॿूटनि ते ऐं गर्मी जे दर्जे ते। इहे सभु जेके आहिनि उहे छा आहिनि? रिसोर्सिस आहिनि। रिसोर्सिस यानी वसीला आहिनि जिन लाइ जेके इंसान जे या जानदार जे बका लाइ ज़रूरी आहिनि। असांखे ख़बर आहे त वसीला लामहदूद तइदाद में मौजूदु कोन्हनि पर उहे महदूद आहिनि। खाधो महदूद आहे, पाणी बि महदूद आहे। उन जे करे अॼु बचाव जा ज़रिया मौजूदु आहिनि। उन जे करे जानदार हिक ॿिए सां मुक़ाबिलो कंदा रहंदा आहिनि वसीलनि जे हुसूल लाइ। यानी हर जानदार चाहींदो आहे त उनखे वसीला मिलनि छो त उहे पूरा कोन्हनि सभिनी लाइ। उन जे करे उनजो पाण में थींदो आहे मुक़ाबिलो। हाणे उन मुक़ाबले में हिकिड़ो त इहो थींदो आहे जो पंहिंजो पाण में साॻियो नसल जानदार जो या साॻी बिरादरी जेका आहे पंहिंजो पाण में मुक़ाबिलो कंदी आहे। या इहो बि थी सघे थो त मुक़ाबिलो ॿियनि आबादियुनि सां गॾु हुजे, पंहिंजो आबादी पाण में न हुजे पर ॿियनि सां हुजे। जेका पंहिंजो पाण में मुक़ाबिलो हूंदो आहे उनखे इंट्रा स्पेसिफिक रिलेशन्स चवंदा आहिनि ऐं जेको ॿियनि आबादियुनि सां हूंदो आहे उनखे इंटर स्पेसिफिक चवंदा आहिनि। ख़्यालु कजो, इंट्रा ऐं इंटर। हाणे जानदारनि जो पाण में तालुक कहिड़नि क़िस्मनि जो थी सघे थो? हुन में हिकिड़ो इहो थी सघे थो त नुक़सानदार हुजे जानदार लाइ, ॿियो इहो हुजे त न्यूट्रल हुजे, न को नुक़सानु हुजेसि न को फ़ाइदो हुजेसि, ऐं टियों तालुक इहो हुजे जो इन तालुक मां फ़ाइदो हुजे। जानदारनि जा पाण में तालुक नंढनि टिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि। हिन तस्वीर में तव्हां हिकिड़ो मकड़ ॾिसंदो जेको हिकिड़े ॿूटे खे खाए पियो थो। इन सां मकड़ जो त पेट भरिजे थो पर ॿूटे जो नुक़सानु थी थो वञे। असांखे ख़बर आहे त जॾहिं माकड़ पवंदी आहे जेका पोइ साल पई
त फ़सलुनि जो तमामु घणो नुक़सानु थींदो आहे ऐं सॼे जा सॼा फ़सल तबाह थी वेंदा आहिनि। सो मकड़ खे फ़ाइदो पर फ़सल खे नुक़सानु। हिन शिकिल में हिकिड़ो शींहुं आहे जंहिं हिकिड़े जानवर खे शिकार करे उनजो गोश्त खाई पंहिंजो पेट भरियो आहे। शींहं खे त फ़ाइदो थियो पर हीउ जानवर त ज़िंदगी खां अबियो न, हिनजो त मौत अची वियो। हिन तस्वीर में हिकिड़ो बघड़ हिकिड़े ख़रगोश खे शिकार कयो खयों पियो वञे। हिन में बि ॿियो बघड़ वञी हिनखे खाईंदो ऐं पेट भरींदो ऐं पंहिंजो फ़ाइदो कंदो, पर वीचारो ख़रगोश त मरी वियो न। हिन तस्वीर में हिकिड़ी शार्क समुंडी जानवर खे जेको सी लायन चवंदा आहिनि हिनखे, उनखे खाए पई थी। हिन में बि शार्क जो त पेट भरिजंदो पर हिन समुंडी शींहं जी यानी सी लायन जी त ज़िंदगी वई। असां ॾिठो त हिननि सभिनी मिसालनि में पोइ चाहे शींहं जेको आहे उहो ढगे खे खाईंदो हुजे या शार्क सी लायन खे खाईंदी हुजे या मकड़ ॿूटनि खे खाईंदो हुजे या बघड़ ख़रगोश खे खाईंदो हुजे, हिकिड़े साइड जो यानी हिकिड़े जानदार जो फ़ाइदो आहे पर ॿियो जानदार पंहिंजी ज़िंदगी विञाए थो वेहे, उनजो नुक़सानु आहे। उन तालुक में जंहिंमें हिक खे फ़ाइदो ऐं ॿिए जो मौत अचे उनखे शिकारी ऐं शिकार जो तालुक चइबो आहे। प्रीडेटर एंड प्रे रिलेशन। प्रीडेटर शिकारीअ खे चइबो आहे ऐं प्रे शिकार खे चइबो आहे। तव्हां ईअं न सम्झो त शिकारी रुॻो जानवर ऐं इंसान हूंदा आहिनि पर ॿूटा बि शिकारी थी सघनि था। हिन तस्वीर में तव्हांखे हिकिड़ो ॿूटो नज़र अचे पियो थो जंहिं हिन माखीअ जे मख खे शिकार कयो आहे ऐं उनखे खाए पियो थो। सो असां ॾिठो त प्रीडेटर ऐं प्रे जेको तालुक आहे उन में शिकारी जानदार सौ सिधो कंहिं ॿिए जानवर यानी शिकार ते गुज़रान कंदो आहे। हीउ तालुक शिकार लाइ मौत आहे। हिन तरह जे तालुक में शिकार जो नस्ल बि ख़तम थी सघे थो। हिकिड़े ॿियो तालुक असां ॾिसूं त मच्छर जेको आहे उहो असांजो रतु पीअंदो आहे। हिन में छा थींदो आहे, मच्छर खे तवानाई मिलंदी आहे, असांखे नुक़सानु त थींदो आहे पर असां मरी कोन वेंदा आहियूं उन मच्छर जे चक सां। अहिड़ी तरह हिकिड़ी ॼोर आहे उहा बि इंसान खे चंबड़ी या ॿिए जानवर खे चंबड़ी उनजो रतु पीअंदी आहे। उन सां बि इंसान या जानवर मरंदो कोन्हे पर बहरहाल रतु त वेंदो आहे, नुक़सानु त थींदो आहे। ॿियो त ठहियो पर ख़ारिश त थींदी न। अहिड़ी तरह जानवरनि में अंदरि या इंसान जे ॿारनि में जूं हूंदियूं आहिनि, उहे जूं बि नुक़सानु त पहुचाईंदियूं आहिनि, ख़ारिश कराईंदियूं आहिनि पर मारींदियूं कोन आहिनि ऐं पंहिंजो पेट भरींदियूं आहिनि असांजे रत ते। अहिड़ी तरह ही जेको आहे हिकिड़ो मुंघण आहे जेको इंसान जो रतु पिए थो, उहो बि इंसान सां गॾु रहे थो पर उहो इंसान जो मौत नथो आणे। सो इन तालुकनि में हिक खे त फ़ाइदो थिए थो पर ॿिए खे क़ाबिले बर्दाश्त नुक़सानु थिए थो। हिन क़िस्म जे तालुक खे तिफ़लियत या ॿिए ते भाड़नि जो तालुक चइबो आहे ऐं हिनखे पैराज़िटिज़म चइबो आहे। उहे जानदार जेके ॿियनि ते भाड़ींदा आहिनि, जेके ॿियनि जा महिमान थींदा आहिनि, उन्हनि खे पैराज़ाइट्स चइबो आहे। तिफ़लियत या ॿिए ते भाड़नि जे तालुक खे असां ईअं बयानु करे सघूं था त इन में हिकिड़ो जानदार ॿिए जानदार जे जिस्म ते या उनजे अंदरि रहंदो आहे। तुफ़ैली जानदार मेज़बान जानदार ते ई पंहिंजो गुज़रानो कंदो आहे। हीउ तालुक मेज़बान लाइ त हानिकार आहे पर मौत न आहे। तुफ़ैली जानदार मेज़बान जानदार खां घणो नंढो हूंदो आहे। तुफ़ैली जानदार हमेशह मेज़बान जानदार सां गॾु रहंदो आहे। हीउ टे क़िस्म जो असां तालुक ॾिसंदासीं, उन में तव्हांखे कुझु तस्वीरूं नज़र ईंदियूं जंहिंमें हिकिड़ो हरण आहे जंहिंजे सिंगनि जे विच में ॼारो ठहियलु आहे, उन में हिकिड़ो कोरीअड़ो पंहिंजो घर ठाहे वेठो आहे। सो हुन तालुक में कोरीअड़े खे त घर मिली वियो पर हरण खे त को नुक़सानु कोन्हे, हुनखे को बि कंहिं बि क़िस्म जो हुन मां नुक़सानु कोन्हे, यानी हीउ बेज़र शइ आहे। अहिड़ी तरह हीअ जेके ॻऊं आहिनि उन्हनि जे मथां ही ॿघ पखीअ जहिड़ा पखी वेठा हूंदा आहिनि जेके ॻऊं सां गॾु गॾु रहंदा आहिनि। पोइ जॾहिं ॻऊं गाह चरंदी आहे त उन गाह चरण जे अमल में जेके ज़रा निकिरंदा आहिनि दाणनि जा, ॿघ पखी उहे खाईंदा आहिनि। त उन्हनि ॿघ पखियुनि खे त फ़ाइदो आहे उन मां पर ॻऊं खे कंहिं बि क़िस्म जो को नुक़सानु कोन्हे। अहिड़ी तरह समुंड में शार्क सां गॾु हिकिड़ियूं मच्छियूं रहंदियूं आहिनि जेके शार्क सां गॾु गॾु हलंदियूं आहिनि।
इन्हनि मच्छियुनि खे ॿियनि मच्छियुनि खां बचाव मिलंदो आहे, पर शार्क खे कंहिं बि क़िस्म जो नुक़सानु कोन थींदो आहे। उनजे करे हीउ तलुक बि हिन ॿिन्हिनि जो अहिड़ो तलुक आहे जंहिंमां हिकिड़े खे फ़ाइदो आहे पर ॿिए खे कंहिं बि क़िस्म जो नुक़सानु कोन्हे। अहिड़ी तरह कुमियुनि सां गॾु बि मच्छियूं रहंदियूं आहिनि जेके पंहिंजी हिफ़ाज़त लाइ कुमियुनि जी चौधारी लिकंदियूं आहिनि, छो त कुमियुनि खे हर जानदार समुंड जो कोन खाईंदो आहे, उनजे करे हीअ बि उन्हनि जे करे बची वेंदियूं आहिनि कुमियुनि जे करे, सो उन्हनि खे हिफ़ाज़त मिलंदी आहे। सो असां ॾिठो त इहो तलुक जेको आहे उन में हिक खे फ़ाइदो ऐं ॿिए खे न को फ़ाइदो ऐं न को नुक़सानु थो थिए। इन खे बि असां बेज़रर तफ़रीयत जो तलुक यानी कमेंसलिज़म चई सघूं था। हिननि तस्वीर में तव्हांखे हिकिड़ो चोथें क़िस्म जो तालुक नज़र ईंदो जेको ॿिनि जानदारनि जे विच में थी सघे थो। पहिरीं तस्वीर में हिकिड़ो ॿूटो आहे अनीमोन, जंहिंमें ही क्लाउन फिश रहंदी आहे। क्लाउन फिश अनीमोन में रहण जे करे ॿई हिक ॿिए खे ॿियनि जानदारनि खां हिफ़ाज़त ॾींदा आहिनि। हिन तस्वीर में माखीअ जी मख आहे जेका गुलनि मां रस पई थी चूसे। इन रस चूसण जे करे गुलनि मां माखीअ जी मख नेक्टार ठाहींदी आहे, जंहिंमें माखी ठाहींदी आहे, पर ॿिए तरफ़ जॾहिं माखीअ जी मख हिकिड़े गुल खां उॾामी ॿिए गुल ताईं थी पहुचे त इहा ॿूर जो कुझु हिसो हिकिड़े गुल खां ॿिए गुल ताईं यानी नर खां मादे ताईं या मादे खां नर ताईं पहुचाए थी। उन अमल खे पॉलिनेशन चइबो आहे ऐं सिर्फ़ु पॉलिनेशन खां पोइ ई ॿूटे में गुलनि मां मेवो या ॿिज पैदा थी सघे थो। सो माखीअ जे मख जो फ़ाइदो आहे ऐं गुल जो फ़ाइदो आहे। हिन तस्वीर में तव्हांखे हिकिड़ी नंढड़ी झिरकी नज़र ईंदी जेका हरण जे मथां वेठी आहे। इहा हरण सां गॾु हलंदी आहे ऐं हरण जे गाह छल मां चुरंदी चगंदी आहे, हुनखे फ़ाइदो आहे। ऐं हरण खे इहो फ़ाइदो आहे त जॾहिं को शिकारी भरिसां ईंदो आहे त एतिरो गोड़ कंदी आहे, एतिरो चींची कंदी आहे जो हरण खे परे खां ई ख़बर पइजी वेंदी आहे ऐं उहो हरण भॼी ईंदो आहे। हीअ हिकिड़ी तस्वीर वाॻूअ जे वात जी आहे जंहिंमें हिकिड़ो पखी वेठो आहे। हीअ पखी वाॻूअ जे वात मां खाधे जा ज़रा चूंडींदो आहे ऐं पंहिंजो पेट भरींदो आहे। पखीअ खे इहो फ़ाइदो आहे जो हुनजो पेट थो भरिजे ऐं वाॻूअ खे इहो फ़ाइदो आहे जो वाॻूअ जा ॾंद साफ़ था थियनि ऐं उन मां उहे गोश्त जा ज़रा या जेको खाधो थी वेंदा ज़रा निकिरी था वञनि। सो अहिड़ी तरह हिन तलुक में ॿिन्ही खे हिक ॿिए मां फ़ाइदो आहे। इन तलुक खे ॿितरफ़ो या ॿिटो तलुक यानी म्यूचुअलिज़म चइबो आहे। सो ॿिटे या ॿितरफ़े तलुक में ॿई जानदार ख़ुदि मुख़्तार हूंदा आहिनि। हिकु जानदार जी ज़रूरत थी पूरी थिए त ॿियनि जानदार खे फ़ाइदो थो पहुचे। हीउ तलुक ॿिन्ही जानदारनि लाइ फ़ाइदेमंद हूंदो आहे। हाणे असां जेको पढ़ियो उनजो लुबियो लुबाब इहो आहे त जानदारनि जा हिक ॿिए सां तलुक जा क़िस्म हिक ॿिए ते इन्हिसार ते ॿधल आहिनि। इहे सिम्बायोटिक रिलेशनशिप आहे। इन्हनि में हिकिड़े खे फ़ाइदो थिए थो ॿिए खे नुक़सानु थो थिए, यानी शिकार ऐं शिकारी वारो तालुक आहे, हिनखे प्रेडेटर ऐं प्रे रिलेशनशिप चइबो आहे। ॿियो तालुक असां ॾिठो आहे तिफ़लियत वारो, जंहिंमें हिकु जानदार जो ॿिए ते भाइण वारो तालुक आहे, यानी हिकु जानदार जो ॿिए ते पूरो इन्हिसार आहे, इनखे पैराज़िटिज़म चइबो आहे। टियों तालुक बेज़रर तिफ़लियत जो चइबो आहे, जंहिंमें हिकु जानदार जो ॿिए ते नुक़सान खां सवाइ भाड़ण वारो तालुक आहे, यानी कमेंसलिज़म आहे। चोथों तालुक ॿितरफ़ो या ॿिटो तालुक आहे, इहो म्यूचुअलिज़म आहे। इन ते असां अॼोको सबक़ ख़तमु था कयूं। इंशाअल्लाह वरी ॿिए सबक़ में जल्दी मिलंदासीं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। अल्लाह हाफ़िज़।